हाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ते तव्हांखे सिंधड़ी खां ख़बर ॾींदा हलूं त जश्न विलादत हज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में अॼु फुलाडियो जे फैज़ान मुर्शिद खां मौलवी मोहम्मद खान नोड़ी जी अॻुवाणी में रैली निकिती, जेका हाशिमबाद खां तगूसर खां थींदे हिंगोनो ऐं ॻोठ इस्माइल कुंबर जी मुख्य रैली में शामिल थी, जंहिंजी अॻुवाणी मौलाना अला ॾितो ताहिरी अनवर कादरी जी अॻुवाणी में रैली कढी, जेका मोटरसाइकिलनि कारनि डार्सननि जी वॾे काफ़िले सां सिंधड़ी शहर पहुती, जिते अॻुवाणी जो पैदल गिश्त करण खां पोइ मुख़्तलिफ़ रूटनि तां थींदे दरगाह शाम बिरोई ते दुआ सां ख़त्म थींदी ऐं नगर विरायो वेंदो। इन खां सवाइ गिरोड शरीफ बशीराबाद खां पिणु रैलियूं कढियूं वेयूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।